दोस्तों रहज़न खे इहा परेशानी आहे त ककर जल्दी जेको मंसूर खान जी ॻाल्हियुनि में अची वेंदो आहे। हाणे हू पंहिंजी घरवारी वठण जे लाइ त उतावलो थी चुको आहे ऐं यानी गुलपरी खे घर में आणण जे लाइ हू मंसूर खान जी चालुनि जो शिकार थी चुको आहे। ककर रहज़न जो ज़हन घुमी रहियो आहे बार बार त हाणे इन सौट खे कीअं सम्झायां, छा कयां छा न कयां। मंसूर खान अहिड़ो त जादू फूके थो माण्हुनि जे मथां जो माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाए न सघंदा आहिनि। इन जे करे हाणे जेको आहे रहज़न मजबूर थी वेंदो, ककर खे सम्झाईंदो, लेकिन जेका मंसूर खान खे ही ज़बान ॾेई आया आहिनि ठाह वारी, उन ते हिन खे बीहणो आहे। तमामु जल्द अचण वारनि एपिसोड में हाणे ॿिन्ही धुरनि खे ठाह कराइण जे लाइ मंसूर खान वॾो क़दम खणंदो ऐं इन्हनि जो ठाह कराईंदो कहिड़े बि तरीक़े सां। ऐं जीअं इन जो ठाह थियो ऐं शाहनवाज़ खान जा कननि मां ठका निकिरी वेंदा, ही छा थियो, ही धुरियूं ठही कीअं वियूं ऐं हिननि खे त अॻिते विढ़णो हुयो, ही त विढ़े ना मरे ना जहिड़े में बर्बाद थिए ना। मां मज़ो ॾिसां हा, मां पंहिंजा दुश्मन मराया हा। मुराद बि शाहनवाज़ खान जो दुश्मन आहे, मंसूर खान बि दुश्मन आहे। रहज़न वारा भली मरनि, उन में शाहनवाज़ वारनि खे को नुक़सान नाहे पुॼंदो। वीडियो पगो पुॼाणी ते दोस्तों जे सुठो लॻो त सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन प्यारे चैनल खे। तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़।